अंडनि जो इस्तेमालु ख़ासि करे सुबुह जो नाश्ते वक़्तु घणो थींदो आहे। उन खां सवाइ मंझंदि तोड़े राति जो अंडनि खे मुख़्तलिफ़ सूरतुनि में बि पचाए खाई सघिजे थो। केतिरा ई माण्हू सणभ, फिकी ज़र्दी ऐं कोलेस्ट्रोल जे मिक़दार जे करे अंडा खाइण वारी आदत खे सिहत लाइ नाकारी असर ॾींदड़ सम्झंदा आहिनि, पर हक़ीक़त इहा आहे त अंडो तव्हांजी सिहत लाइ तमामु ज़रूरी ऐं अहम खुराक आहे। न रुॻो एतिरो, पर तव्हां हिक ई ॾींहं में केतिरा ई अंडा बि खाई सघो था, जंहिंसां नुक़सान न पर फ़ाइदा ई थींदा। उॿारियल या बॉयल अंडे में विटामिन ए, फोलेट, विटामिन B5, विटामिन 12, विटामिन B2, फास्फोरस, सेलेनियम ऐं विटामिन D, E, K, B6, ज़िंक ऐं कैल्शियम जो बि झझो मिक़दार मौजूदु हूंदो आहे। अंडा प्रोटीन ऐं सिहतमंद सणभ सां बि मालामाल हूंदा आहिनि, जंहिंजी असांजे जिस्म खे घणी ज़रूरत हूंदी आहे। जेकॾहिं तव्हां हिक ॾींहं में रुॻो 3 अंडा खाओ था त तव्हांजी सिहत ते बहितरीन असर पवंदा। जिस्म खे जंहिं सुठे कोलेस्ट्रोल जी ज़रूरत हूंदी आहे, उहो अंडनि में झझे मिक़दार में हुजे थो। तंहिं करे अंडनि जो लगातार इस्तेमालु तव्हांजो HDL वधाईंदो आहे। अहिड़ीअ रीति तव्हांजे जिस्म में मौजूदु ख़राब कोलेस्ट्रोल खे बि ख़तम करे सघिजे थो, जंहिंजे करे तव्हां दिलि जी बीमारियुनि खां महफ़ूज़ रहंदा आहियो। अंडनि में मौजूदु कोलाइन असांजे दिमाग़ जी वाध वेझ जे लाइ ज़रूरी हूंदो आहे। भली पोइ नंढा ॿार हुजनि या नौजवान, तोड़े वॾी उमिरि जा माण्हू, उन्हनि लाइ इहो हिक जेतिरो ई फ़ाइदेमंद हुजे थो। रोज़ घटि में घटि हिकु अंडो खाइण सां तव्हांजी याददाश्त तेज़ थींदी आहे। अंडा ल्यूटेन ऐं ज़ेक्सांथिन सां भरपूर हूंदा आहिनि। उहे एंटीऑक्सीडेंट हुजण जे करे अखियुनि खे बि सिहतमंद रखण में वॾी मदद ॾींदा आहिनि। ख़ासि करे वधंदड़ उमिरि वारे अमल दौरान वॾा मददगार साबित थियनि था। जॾहिं तव्हां लगातार अंडा खाईंदा आहियो त तव्हां में मोतीअ जो मर्ज़ थियण जा इम्कान घटिजी वेंदा आहिनि। अंडनि में एतिरी ताक़त आहे जो चयो वेंदो आहे त अंडा खाईंदड़ माण्हुनि खे पुट जी औलाद घणी थींदी आहे।